अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तों अॼो को मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे, सिंधी में आहे, छो जो ज़्यादातर मुंहिंजा सब्सक्राइबर सिंधी आहिनि ऐं मां अक्सर करे टोटल वीडियो सिंधी में ई ठाहिया आहिनि, इन करे मां अॼु जो व्लॉग सिंधी में बि ठाहियां। दोस्तों अॼु ॿी इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त अॼु 31 डिसंबर आहे ऐं 31 डिसंबर जो जेको सिजु आहे सो ज़ईब थी चुको आहे, बिल्कुलु लहण वारो आहे। अॼु आख़िरी सिजु 2021 जो अचो त मां तव्हांखे हुनजो दीदार करायां। हीअ ॾिसो दोस्तों, 2021 जो आख़िरी सिजु जेको हाणे लहण ते आहे। ऐं उनखां अलावा दोस्तों मां वञा पियो हींअर पंहिंजी ज़मीननि ते ऐं मूं पंहिंजी ज़मीननि में छा छा पोखियो आहे तव्हांखे हुनजो दीदार कराईंदुसि। दोस्तों अॼो के आख़िरी सिज जो व्यू मुंहिंजी ज़मीन तां तव्हां ॾिसो, ऐं हीअ ज़मीन आहे असांजी, हीअ बसर आहे जेको हिन वक़्तु तव्हां ॾिसी रहिया आहियो, ऐं इन खां अलावा हिन तरफ़ कणिक आहे, उहा बि मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ ॾिसो दोस्तों, माशाअल्लाह चई छॾिजो। जेके बि दोस्त हींअर मुंहिंजो वीडियो ॾिसनि पिया उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो त जीअं हिन क़िस्म जा वधीक व्लॉग बि तव्हां ॾिसी सघो। ऐं दोस्तों मूंखे सपोर्ट कयो। ऐं मुंहिंजो चैनल जेको आहे उनखे तक़रीबन 2 साल थी विया आहिनि ऐं मां हाणे हर रोज़ु वीडियो अपलोड कंदो आहियां। सिंधी मीडिया में जेके ड्रामा फिल्मूं पियूं अचनि उन जूं मिस्टेक जूं ऐं फ़नी वीडियो बि ठाहींदो आहियां, त बराए महिरबानी मूंखे सपोर्ट कयो। हीअ बसर आहे जेको हीअं हिन वक़्तु तयारु आहे, तव्हां गौर सां ॾिसी सघो था हिन बसर खे। हिनखे सिंधीअ में चोपी चयो वेंदो आहे, बाक़ी उर्दू में हिनखे पनीरी त चवंदी आहे, अञा कुझु ॿियो था चवनि मूंखे ख़बर न आहे। बाक़ी हीअ तव्हां ॾिसी सघो था तयारु आहे, बसि कढूं था हिनखे 2-3 ॾींहंनि में। हिन खां अलावा हीअ सभु बसर, हीअ सॼी ज़मीन असांजी पंहिंजी आहे, तव्हां जेका हिन वक़्तु ॾिसी रहिया आहियो सभु बसर असांजो पंहिंजो आहे। हीअ जबल आहिनि, हिन जबलनि जे विच में ज़मीन आहे असांजी। दोस्तों असांजो इलाइक़ो जेको आहे सो कोस्तान में आहे, हिन सॼे इलाइक़े खे कोस्तान चयो वेंदो आहे। बाक़ी असांजो जेको ॻोठु आहे उहो थाणा बुलाखाना खां तक़रीबन 12 किलोमीटर उत्तर तरफ़ आहे। ॻोठु आहे, विलेज आहे, ऐं अॻिते हली मां इंशाअल्लाह उन विलेज जा बि वीडियो ठाहींदुसि त विलेज जेके माण्हू आहिनि से ज़िंदगी कीअं था गुज़ारी। दोस्तों हीअ ॾिसो बसर वॾा वॾा सटा कढियो बीठो आहे, हीअ जेके आहिनि से सटा कढियो बीठो आहे। हीअ ॾिसो दोस्तों, जेकॾहिं हीअ तव्हांजो बसर इन तरह जा सटा कढे थो ईअं सम्झो तव्हांजो तयारु आहे, बसि हाणे कढण में देरि न करियोसि। दोस्तों हीअ ॾिसो हिनजी ॻोड़ी, बसि तयारु आहे, इंशाअल्लाह कुझु ई ॾींहंनि में हिनखे कढंदासीं। हिन वक़्तु रेट सही न आहे बसर जो, काफ़ी हद ताईं हुन रेट सही थो मिले ऐं न भाण सही थो मिले। हुकूमत जे तरफ़ां भाण जो रेट 1768 रुपया मुक़ररु थियल आहे, पर हिते असांखे मिले थो 3500, 4000, 4500 रुपए में, उहो बि शहर में। एॾो वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे दोस्तों। हारी काफ़ी सारी महिनत कनि था ऐं पाण वरी महिनत मशक़त सां ॿियनि ताईं खाधो पहुचाइनि था। इहो कुदरती हिकिड़ो निज़ाम आहे, पर हारी जो क़दुरु कोन्हे असांजे हिन माशरे में, तव्हां सभिनि खे ख़बर हूंदी।
दोस्तों ही ॾिसो एंग्रो यूरिया जी बोरी आहे, खाद जी बोरी आहे, फर्टिलाइज़र ऐं हिन ते दोस्तों तव्हां ही लेबल ते ॾिसो 1758 रुपया RS, पर हिते मिले थी 4,4535 में। ऐं हिते ब्लैक ते भी माल मिले तो 3500 ते ब्लैक में मिले तो, बाकी 4,000 खां 4500। ही तव्हां ॾिसो लेबल लॻो पियो आहे बोरीअ ते 1758 RS। ऐं दोस्तों ॿियो ही बसर आहे, ही त अञा नंढो आहे, हिन में काफ़ी वक़्तु लॻंदो तयारु थियण में। तव्हांखे ॾेखारे छॾियां, ही बि सभु बसर आहे। अक्सर करे असां वटि पाणी बरसाति जो ई हूंदो आहे, जॾहिं बरसातियूं पवंदियूं तॾहिं हिते आबादी थींदी आहे। ऐं तव्हांजो ज़मीनूं जेके सो घणो करे बसर जी पैदावार जेका असां तमामु घणी छॾींदियूं आहिनि, इन करे हिते जा सभु हारी बसर ई पोखींदा आहिनि। सूरज हाणे अन करे बि ईअं सम्झो सघिजे थो त लही चुको आहे बिल्कुलु। ऐं धनार बि हाणे पंहिंजे वथाणनि ॾांहुं वञी रहिया आहिनि। ऐं दोस्तों ॿियो फ़सुलु ही आहे बसर जो, ही बि बसर जो ई फ़सुलु आहे, पर हिन में अञा कुझु लेट आहे। ईअं सम्झो त 1 महीने जी लेट आहे। हिन जी ॻोढ़ी ही आहे, ॾिसी सघो था तव्हां, अञा काफ़ी नंढड़ी आहे। 1 महीने जी हिन में लेट आहे हाणे, बसि इंशाल्लाह ही बि तयारु आहे। दोस्तों हिन तरफ़ ही तव्हां सभु ॾिसी सघो था, ही टोटल फ़सुलु बसर जो आहे। पोयां बि मां तव्हांखे ॾेखारे आहियो आहियां। हीअं सम्झो ही टोटल 10 एकड़ आहे, जंहिंमें 10 एकड़ में फ़सुलु आहे, 1 एकड़ में कणिक आहे, 9 एकड़नि में फ़सुलु बसर जो आहे। ऐं दोस्तों 40 खां 50 लख रुपया हिन 8-10 एकड़नि में ख़र्चु आयो आहे, पर जॾहिं बसर लहे थो त 10 लख रुपया बि कोन था निकिरनि। छा कजे दोस्तों, हिन असांजी ज़मीननि जो पाणी किथां थो अचे, कीअं थो अचे, उहो इंशाल्लाह मां तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॾेखारींदुसि। छो जो हींअर उन तरफ़ वञणु तमामु मुश्किल आहे, सर्दी जेका आहे सा काफ़ी ज़्यादा आहे। हू बि जबल आहे, जबल में सर्दी सफ़ा ज़्यादा पवंदी आहे, इन करे हू हींअर खूह जेको आहे जितां पाणी थो अचे ज़मीननि ॾांहुं, उहो काफ़ी परे आहे। इंशाल्लाह उहो तव्हांखे मां नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि। तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मान अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।